ठठो गुलाम शहर में गुज़रियल 15 ॾींहनि खां वाटर सप्लाई जे तलाउ जो ट्रांसफार्मर सड़ी वञण करे शहर के पाणी जी सप्लाई बंद आहे, जंहिं सबब शहरी फुॾे पाणी लाइ परेशान आहिनि। घरनि में घुसल लाइ पाणी नाहे, मस्जिदनि मां वज़ू जो पाणी अणलभ थी वियो आहे। इन सिलसिले में गुलाम जे शहरी सियासी समाजी अॻवाननि लाला आरिफ खटी खमीसो डोलो राही दर्स मुज़फ़र मेमण इक़बाल रिन जी अॻवानीअ में समेत शहरनि सियासी समाजी अॻवान रैली कढी गुलाम ठठो रोड ते धरणो हयो। पाणी नाहे छो भला करबला करबला जहिड़ा नारा हणी डीसी ठठो ऐं पब्लिक हेल्थ खातो ठठो जे इंजीनियर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। असां सिंध हुकूमत डीसी ठठो खां मुतालबो करियूं था त जल्द जल्द नोटिस वठी वाटर सप्लाई जे तलाउ जो ट्रांसफार्मर दुरुस्त कराए लॻाए शहर खे पाणी जी सप्लाई बहाल करे ॾिनी वञे। ॿी सूरत में डीसी ठठो जी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।